सलात मुझे साईं चोगला सफात सका वेठा वडे आवाज सां दरूद पढ़ो मुझे साईं। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गो, भाईरो, अजीजो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा अणगणिया एहसान जे करीम पंहिंजे करम सां पंहिंजे फज़ल सां असां के ये महफिल नसीब फरमाई। हेड़ियूं महफिलूं कंहिं खे नसीब थी वियूं। अल्हम्दुलिल्लाह असां भागन वारा आहियूं जो अल्लाह जे वलीअ जे सॾ ते जे पहुता आहियूं, दीदार लाइ आया आहियूं। हाणे दीदार न थियो त अॻिते हली थियो सवाब त मिलियो। जे मक़सद लाइ आया हो उहो मक़सद त अल्लाह वटि अघाइबो। हज़रत हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, जेको शख्स जेको इंसान के चंगे मक़सद जे लाइ निकंदो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा मलाइक उन जे रस्ते में पंहिंजा पर विछाईंदा आहिनि। दीन सिखण वारनि जे लाइ, दीन जे लाइ पंध करण वारनि जे लाइ अल्लाह जा मलाइक उन्हनि जे अॻियां बीहंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त ए दीन के सिखण वारा अॼु तुंहिंजे लाइ मलाइक तुंहिंजे लाइ पर विछाए बीठा। सुभान अल्लाह। उम्मीद आहे त दीन सिखण आया आहिनि, ॿियो कुछ सिखण आया पोइ अॼु अचो त पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं कयूं। जेको ॿुधंदो उन ते अमल बि कंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक किताब मंझां चंद अल्फाज जेके मूं तिलावत कया, इन्हनि में तोखे ऐं मूंखे मुखातब थींदे रब कायनात इरशाद थो फरमाए, इन्नल्लाह व मलाइकतहु, अल्लाह ऐं उन जा मलाइक युसल्लून सलात था पढ़न। सुभान अल्लाह। ऐं उन जा मलाइक दुरूद था मोकिलिन ऐं सलाम था मोकिलिन पंहिंजे नबी मिठे मोहम्मद मुस्तफा ते। ऐं इंसानो या अय्युहल्लज़ीना आमनू, ओ ईमान वारो, अवां बि मुंहिंजे नबीअ ते दुरूद सलाम पढ़ंदा वञो। सुभान अल्लाह। हे महीनो आहे शाबानुल मुअज़्ज़म जो। मदीने वारे साईं फरमायो, रजब शहरुल्लाह, रजब जो महीनो अल्लाह जो महीनो आ। शाबानो शहरी, शाबान जो महीनो मोहम्मद मुस्तफा जो महीनो। व रमज़ान शहर उम्मती, ऐं रमज़ान मुझे गुनहगार उम्मत जो महीनो है।
अल्लाह। तो हे महीनो आ मदीने वाले साईं जो महीनो मदीने वारे साईं जो महीनो आ। पो अचो त पंहिंजे नबीअ जे मथां दुरूद जूं ॻाल्हियूं ॿुधाया। आए ईसा अले सवाब जी महफिल पर दिल थी चवे त नबीअ सोने जे मथां दुरूद जूं ॻाल्हियूं ॿुधायो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। अल्लाह अयुन जा मलाइकत सलातो सलाम था पंहिंजे नबीअ जे मथां मोकिलिन। या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो हाणे तव्हां बि दुरूद पढ़ंदा वञो। आई महबूब जी तो अल्लाह ताला इस्लाम वारन के समूरन मुसलमानन के न गड़ियो। सजी इंसान जात के अल्लाह ताला न गड़ियो। अल्लाह फरमायो हीअ ॻाल्हि मुंहिंजे महबूब जी आ। ॻाल्हि जॾहिं पंहिंजन जी ईंदी आ त ॻाल्हि बि पंहिंजन सां कबी आ। घर जी ॻाल्हि ॿाहिरि कंदो ॿुधायो, घर जी ॻाल्हि ॿाहिरि कढंदो। जेमल घर जी ॻाल्हि ईंदी त पुट सां कंदे, नुंहं सां कंदे, ज़ाल सां कंदे, बच्चन सां कंदे, चाचन मामन सां कंदे। ॿाहिरि जी ॻाल्हि हूंदी ॿाहिरि वारनि सां कंदे। हाणे ॻाल्हि आई मदीने वारे साईं जी। अल्लाह इरशाद फरमायो हाणे जेके अवां मंझि काफ़िर आहिनि न मञण वारा आहिनि मुंहिंजे महबूब जे मथां ईमान नथा आणनि इन्हनि खे ॿाहिरि कढो। वेहो उहे जेके मोमिन आहिनि। ओ ईमान वारो तकड़ा तकड़ा वेझा वेझा जो मुंहिंजे करीब थियो। अॼु करीम रब अवां सां मुखातब आ। मोमिनन हथ ॿधी अर्ज़ कयो मौला छा था इरशाद फरमायो। मुंहिंजा करीम कहिड़ी ॻाल्हि रब फरमायो ए ईमान वारो मुंहिंजे नबीअ खे यादि कंदा वञो। न रुगी यादि कयो युसल्लू सलात पढ़ो व युसल्लिमू तस्लीमा ऐं मुंहिंजे महबूब ते सलामन जा नज़राना ॾींदा वञो। सलाम मना मां तव्हांखे चवंदो अस्सलामु अलैकुम अदा तव्हांजे मथां सलामती हुजे। माण्हू कवां न हिक ॿिए में मिलंदा आहियूं असां मुस्लमान चवंदा आहियूं अस्सलामु अलैकुम अदा तुंहिंजे मथां सलाम हुजे ऐं वापसी में छा चवंदा आहियूं वालेकुम अस्सलाम तोते बि सलामती हुजे। पोइ मूंखे सलाम करण वारा तोते बि हुकुम आहे त जेको सलाम करे उनखे जवाबु सुभान अल्लाह जेको सलाम करे उनखे सलाम जो जवाब ज़रूर ॾियो। हाणे ॻाल्हि आई मदीने वारे साईं जी। हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे साम्हूं नज़र ईंदी आहे। मिसाल तव्हां हींअर मूंखे था ॾिसो मूंखे ॿुधो था तव्हां सभु वेठा हो मां तव्हांखे थो ॾिसां तव्हां मूंखे था ॾिसो पर मुंहिंजे पोयां हे स्क्रीन लॻो पियो आहे लाउड लॻो पियो आहे टेबल आहे नज़र अचेव थो नथो नजर अचे तो नथो अचे। आयत सगोरी में रब करीम इरशाद फरमायो ओ ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे महबूब ते सलातो सलाम पढ़ो। साम्हूं ॻाल्हि नज़र ते इहा थी अचे सलाम बि पढ़ो दुरूद बि पढ़ो पर इने में आस पास में ॿियो कुझु जेको नज़र थो अचे नज़र हे थो अचे त सलाम जो जवाब ॾियण वारो लाज़िम आहे वाजिब आहे। जेको माण्हू अवां ते सलाम करे त तव्हां जवाब ॾियो। जेॾीमहिल असां हिते वेही चवंदा आहियूं अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह मदीने वारे साईं ते सलाम पढ़ंदा आहियूं मज़ार मां महबूब बि सलाम जो जवाब ॾींदो। सुभान अल्लाह उम्मतीअ खे कंडो पेरन में लगे मुझे जान बखे थी खबर पवे सॾु कर त सजण जियो जियो चवे वेचारन जो चारो आ
जेको सारे जग जो सहारो आओ घोट मदीने वारो। अल्लाह तो फरमाता मुझे महबूब ते सलाम पढ़ो, पर चवे केंगे तो मोमिनन के, न मञण वारन के, न मञण वारन के, ईमान वारन के। ईमान सरबो आ जेको सच्ची दिल सां मदीने रे साईं की मञे। ला इलाहा इल्लल्लाह कहण वारो मुस्लमान आ, मञण वारो आ। मोमिन तॾहिं थींदो जेॾी महिल जिंद खां, जान खां, बच्चन खां, ॿारनि खां। हज़रत सैयदना उमर फारूक आयो, अचे अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुझे अब्बे, मुझे अम्मा, मुझे सभिनी शयुनि खां वधीक तूं प्यारो आहीं। साईं ने फरमाया उमर तुंहिंजी जान खां वधीक अञा मूंखे न प्यारो कयो अथई। जेसी तूं पंहिंजी जान खां वधीक मूंखे प्यारो न कंदे तेसी मोमिन कोन थींदे। ॻाल्हि त हुई हज़रत उमर साईं सां, पर सभिनी खे ख़बर पई त मोमिन सॾिबो उन खे जेको सिर बच्चा ॿार अबू अम्मा ज़ाल मिल्कियत ज़मीन ज़र सभु लजपाल नबीअ जे मथां लुटाइण वारो बणिजे। जेको सिर मदीने वारे साईं जे अॻियां पेश करे, जेको जान जो नज़रानो लजपाल नबीअ खे ॾे, इने खे सॾिबो आहे मोमिन। समझ में आयो या ना आयो? मुसलमान वो जे कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह फदखल अल जन्नह। जे चयो ला इलाहा इल्लल्लाह वो जन्नत में वेंदो। जे हिकड़ो दफ़ो बि चयो ईमान सां कलमो शरीफ पढ़ी जन्नत में वेंदो। पर जेको मोमिन थियो मदीने वारे साईं जो आशिक थियो त इहो मरण दा मौत ईंदो होॾां मुस्तफा जे भाकुरनि में हलियो। ये भाकुर तॾहिं नसीब थींदा जॾहिं मदीने वारे साईं ते दुरूद सलाम पढ़ंदे। सुभान अल्लाह। अॼु अचो त तव्हांखे महबूब जे दुरूद जूं ॻाल्हियूं ॿुधायां। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या रसूल अल्लाह। साईं फरमायो हजरत सैयदना अबू हुरैरा साईं का रिवायत आ, ये जेका हदीस वा या मुस्लिम शरीफ जे अंदर रिवायत आ। मुझे लजपाल नबी फरमायो मन सल्ला अलैहि वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरा। जेको हिकड़ो भेरो मूं ते दुरूद पढ़ंदो आ, मुझे मथा सलाम मोकलींदो आ, अल्लाह 10 भेरा उन्हें खे याद कंदो आ। हिकड़ो दफ़ो जेको इश्क ऐं मोहब्बत सां चवंदो आ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लाह तबारक व तआला 10 भेरा चवंदो आ जियो चवाए मुझे यार खे याद करण वारा जियो चवाए। सुभान अल्लाह। पीरीअ सां प्यार प्यार जी पीरीअ सां प्यार पको इकरार हबीब बेमिसाल बा कमाल पीरीअ सां प्यार जेको जगलाए रहमत खुदाई सारो आलम जहीं ते फिदाई 14 तबकन अंदर मुस्तफाई मनी मोमिन सनन बादशाही नूरे खुदा बदर दुजा नूरुल उला नंगी
नंगदार नंगी नंगदार यतीमन यार हबीब बेमिसाल बा कमाल सुभान अल्लाह चलो ना सुभान अल्लाह मदीने वाले साईं का हजरत सैयदना अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत तो फरमाए मन सल्ला अलैया सलातन वाहिदतन जेको हिकड़ो दफो मुझे महबूब ते दुरूद पढ़ंदो आ हिक भेरो मुझे लजपाल नबी के याद कंदो आ भली घर जी कुंडड़ी में हुजे मस्जिद में हुजे रस्ते ते हलदे महबूब के याद कंदो आ अल्लाह ने जे मथा 10 दफा दुरूद मोकलींदो आ आई उन जूं 10 ख़ताऊं मिटे छडींदो 10 दर्जा वधाईंदो आहे सुभान अल्लाह पुट हर नेकी में मेहनत वा सुभान अल्लाह हर नेकी में मेहनत है मेरे ध्यान से निमत पढ़ंदे सियारो होजे छितो सियारो होजे फजर ते अचणो थधो पानी हथ धो सीसरा डी निकरी वने सुभान अल्लाह छिरक निकरी वने साईं वुजू करे वरी थध में लोई वेड़ वरी अच साईं मस्जिद डक डका मस्जिद शरीफ आए नमाज पढ़ी अल्लाह जो फर्ज अदा थियो मेहनत कुर्बानी दो करी कमाई दे रुपयो जमा कंदे मेहनत कंदे पगार वंदो मजदूरी कंदे पैसा गड कंदे उन्हन मजा तो एकड़ो ढोर वठंदे वरी उन के ज़िबा करण जे ला कासाई घुराईंदे कोहंदे मेहनत आया गलत चो जेका भी नेकी ॾिसो उन में मेहनत पर दुरूद वाहिद इबादत में का भी मेहनत ना है जेको मानू महबूब ते दुरूद पढ़ंदो आ हिक दफो दुरूद पढ़ंदो रब 10 गुनाह मिटे छडींदुस 10 दर्जा वधाईंदुस 10 नेकियूं ॾींदुस ऐं अल्लाह 10 दफा उन बाने के याद कंदो आ सुभान अल्लाह न जिक्र कयई न नमाज पढ़ी न रोज़ो रखी न बियो को इबादतूं कयई बस दुरूद मुझे महबूब ते पढ़ी गाल ही वा जो मदीने वारो ताजदार अल्लाह जो महबूब एक अजीब रिवायत मुझे यार याद आई है क़यामत जो ॾींहुं थींदो जेमल हर को माण्हू नफ़्सी नफ़्सी में हूंदो हर को माण्हू परेशान हूंदो उन महल रब करीम फरमाईंदो या मोहम्मद ओ मोहम्मद मुस्तफा ओ मुझा महबूब पो अल्लाह जेमल सॾ कंदो त महशर जे मैदान में लखे किरोड़े मोहम्मद नाले वारा बीठल हूंदा सब भजदा अल्लाह जे हुजूर ईंदा त अल्लाह फरमाईंदो न कीअं आया हो अर्ज़ कना मौला तो सॾ कयो तुंहिंजो मिठो आवाज़ ॿुधोसीं असां समझो तूं असां के तो सॾी रब फरमाईंदो ओ मोहम्मद नाले वारो मूं त तहां के याद नाहे कयो मूं त याद पंहिंजे महबूब मोहम्मद के कयो मूं त पंहिंजे महबूब के सॾ कयो अर्ज़ कना मौला असां जो नालो मोहम्मद तॾहिं सोचियोसीं त रब असां के सॾियो आ हाणे मुंहुं निमाणा करे मोटंदा रब फरमाईंदो बीहो तरसो तरसो सुभान अल्लाह तरसो बीहो तहांजो नालो मुझे यार जे नाले जहिड़ो आ तांजा लक्षण सोला नाहिन तांजू आदतूं सुठियूं नाहिन तां वट अमल खणी नाहिन पर नालो त मुझे यार जहिड़ो अथव मुझे महबूब जे नाले वारो वञो मूं रब तां सभिनी खे बख़्शे माफ़ करे
रब फरमाइंदो तरसो ओ मोहम्मद नाले वारो जे तवां ते नालो रखियो तांजो पीओ जे तां के पालियो तात्यो अम्मा साइण तांजी मां तांजो पीओ बिन्ही के बि वठो जो हेड़ो मिठो नालो तां ते रखो तां के बख्श कयम तुंजी मां ऐं पीओ बिन्ही के माफ करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिठा मिठो माखी ऐं मिसरी खां मिठो तुंहिंजो इस्म आहे मिठा माखी ऐं मिसरी खां मिठो तुंहिंजो इस्म आहे अतुर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे मिठा माखी ऐं मिसरीअ खां साईं कयई थोरन मथे थोरा गरीबन जे मथां मदनी फकीरन जे मथां मदनी फकीरन बेवसीलन जो रखियो तो ई भरम आए कोई अहवाल उम्मत जो लिकल लज पालना तो लिकल लज पालना तो खुदावंद खुद दिनो तोखे एड़ो गए बीलिम आहे सुभान अल्लाह चओ न सुभान अल्लाह महबूब जो मिठो नालो रुगो महबूब के याद कयो महबूब जो नालो पंहिंजे बच्चे ते रखो तो तहांखे प्रभु बख्शे छॾे बुधायो तो उनके याद करण जो केॾो अजर ॾींदो सुभान अल्लाह न कुरान पढ़ियो सी न रोज़ा रखिया सी न हज किया सी न मस्जिदुनि में वञी कुंडूं वसायूं सी न निमाज़ूं पढ़ियूं सी न नफिल पढ़िया सी न कुछ भी न रुगो महबूब ते दुरूद पढ़ियो पुट दुरूद दुनिया जी अहिड़ी इबादत आ जेका गरीब के अमीर कंदी ताके तेसी मौत न ॾींदो जेसी मुस्तफा जो दीदार न थे जे लजपाल नबी जे दीदार जा तलबगार आयो दुरूद पढ़ंदा वञो जे आखिरत जी पछाड़ीअ जी ताके चिंता वा कब्र जी कब्र जी भलाई महबूब ते दुरूद पढ़ण सां थव पर महशर जे मैदान में मुंहिंजा साईं था फरमाइन जेको दुनिया में मूं ते घणो दुरूद पढ़ंदो क़यामत जो ॾींहुं थींदो पंहिंजी कब्र मां निकिरंदो उन जो कुल्हो मुंहिंजे कुल्हे सां घसंदड़ हूंदो उन जो कुल्हो मुंहिंजे कुल्हे सां घसंदो पियो जेको घणो दुरूद पढ़ंदो ये महबूब सां कुल्हो कुल्हे में मिलाए जन्नत मंझि दाखिल कयो वियो जन्नत सतन तबकन में आहे जन्नत सतन तबकन में आहे एकड़ो तबको हाजिन जो को निमाज़िन जो को रमजान जे रोजे रखण वारन जो हर एक जा दर्जा रब मुकर्रर कया हन पर जेको दुरूद पढ़ंदो जेका जन्नत मुस्तफा सोहणे के मिलंदी उन्हें में मुस्तफा सां गॾु दुरूद वारा हूंदा अमल ना है यार बियो कुछ त ना है यार जी याद त हुजे न बियो त लक्षण कोने पर यार के याद कंदासीं भला कहिड़ो इन में असां के खसारो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या
साईं अंदा फरमाइन हजरत सैयदना अब्दुल्लाह बिन मसऊद रदियल्लाहु ताला अन्हु का रिवायत अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ौलन नास बी यौमल क़ियामत अक्सरुहुम अला सलातन जेको क़यामत जो जेमल ॾींहुं थींदो सभिनीन खां वेझो मूंखे उहो हूंदो जेको दुरूद पढ़ंदो बुधो न ता आलिमन बुजुर्गन का बुधो आते सवा नेज़े ते सिज चे पवंदो हियर कपड़ो लगो पिया हियर बि सिज जी गरमाइश कोंदा सही सके अञा बि थधियूं न थोरी थोरी अञा जे जून जुलाई दी त को छा थी वेहण मुश्किल थी तो वने पर साईं दा फरमान त सिज सवा नेज़े ते अचे बीठे जमीन ट्रामे जी थी वेंदी मानू माव चंदी त बच्चो जेको हुंदो नंढड़ो वफात करे वियो उन के खणी उन जे हेठा लेटाईंदी उन जे मथा माव जीचल चढ़ी बीहंदी जेनी जमीन ट्रमे जी हुंदी जेनी सवाने से ते सिज हुंदो जेनी मन को बि कंहिंजो साथ ॾियण वारो न हुंदो उन महल जेको दुरूद पढ़ंदो मुस्तफा जो कुल्हो उन सां मिलियल जिनके महबूब जो साथ मिले कसम अथवा लाजी ज़ात जो दिल ते हथ रखे बुधायो उनके को दुख हुंदो बुधायो उनके को दुख हुंदो उनके को गम हुंदो बेशक ॾींहुं ॾुखियो आ बेशक क़यामत जो मैदान सख्त हुंदो बेशक रब जी कहारियत हुंदी पर मुस्तफा जो साथ जिनके मिलियल हुंदो जेके इनाम महबूब ते थींदा त उन्हनि के महबूब पंहिंजे आशिकन के महबूब छॾी दो पंहिंजे आशिकन के छॾी दो त हिननि के बि भली तकलीफ़ अचे ॾिसो न जिन में क़यामत जो ॾींहुं थींदो मुंहिंजा लजपाल नबी था फरमाइनि हर नबी वटि माण्हू ईंदा क़यामत जो पुट ॾींहुं अजीब हूंदो थोरो ध्यान सां ॿुधो थोरनि लफ़्ज़नि में थो ॿुधायां क़यामत जो ॾींहुं हूंदो जो ज़मीन ट्रामे जी सिज सवाने से ते माण्हू परेशान इन परेशानी में छा कयूं किॾे वञूं कंहिं वटि वञूं अॼु हेड़ो ॾींहुं न अहिड़ो असां अॻे ॾिठो न वरी कॾहिं पोइ ॾिठो एड़ो दुखियो ॾींहुं असां किॾे वञूं परेशानी में हूंदा सिर्फ इन परेशानी में 50,000 साल लंघे वेंदा इन परेशानी में ॾींहं लंघी वेंदा साल लंघी वेंदा पोइ जेॾी महिल ईंदो ख़बर पवंदी त अल्लाह एॾा ॾींहं लंघिया साल लंघिया पोइ हिक ॿिए खे चवंदा यार अॼु अल्लाह खे कीअं राज़ी कयो पोइ चवंदा त हलो त कंहिं नबीअ जो पासो बाहूं ॿधो हलो त कंहिं नबीअ जी दामन झलियो सभु गॾिजी बाबा आदम साईं वटि ईंदा हज़रत आदम फरमाईंदो त नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी हज़रत नूह बि ईअं चवंदो सभिनी नबीअनि खां थींदे जेॾी महिल लजपाल नबीअ वटि ईंदा साईं दा फरमान उन महिल मां चवंदुसि अन लहा माई त आहियां जेको अॼु तव्हांजी सिफारिश कयां अॼु माई त आहियां जेको अव्हां खे रब राज़ी करे ॾियां पोइ सभु इंसान पुठियां अॻियां आमिना जो लाल मुझो नबी सोनो सरदार अग्या हुंदो सब पुठिया हुंदा ओ इहा जमीन जेका मां पंहिंजे बच्चे के सुम्हारे मथा पी पिए एड़ी सख्त ॾींहं में एड़ी सख्त गर्मी में मुझो लजपाल नबी रब जे साजे पासे अचे सिर सजदे में रखे अर्ज़ कंदो अल्लाहुम्मा ग़फिर लि उम्मती 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 पर साईं दा फरमाया जेॾी महिल मां शिफा कंदो सभिनी खां अॻु में जेके जन्नत में मोकिलींदुसि न पंहिंजे दुरूद वारनि खे उमाईंदुसि अजीब रिवायत आहे क़यामत जो ॾींहुं थींदो हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम साईं जा लफ़्ज़ खे कद सां वॾे कद वारा हा हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम क़यामत जे मैदान में बीठल हुंदा अचानक परे खां ॾिसंदा त मुस्तफा सोने जो उम्मती जेको ज़ंजीरन में जकड़ियल आ उन्हें के मलाइक गिहलियो था वञन वॾे आवाज़ सां सद करे चवंदो या मोहम्मद ओ
त निहार तुंहिंजो उम्मती तो वञे। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन मल नबी सोने के खां सवा जी न ॿुधंदासीं ओ मुंहिंजा महबूब तव्हां असांखे विच में न अचो ओ मुंहिंजा महबूब अॼु रब जो फरमान आ त हिन खे जहन्नम में फिटी कंदासीं। मुंहिंजा महबूब उन महिल अल्लाह जे हुज़ूर ईंदा जे अर्ज़ कंदा ओ मुंहिंजा मौला छा तो मूंसां वाइदो न कयो हुयो त क़यामत में तुंहिंजा उम्मती छॾाइण जे लाइ तोखे इज़्न अता कंदुसि। ओ मुंहिंजा मौला तो मूंखे शिफ़ाअत जो इज़्न न ॾिनो हुयो ओ मुंहिंजा करीम रब छा तो मूंखे ईअं छॾे ॾिनो। अल्लाह फरमाईंदो ओ मुंहिंजा महबूब अॼु तूं चओ जंहिंजी सिफारिश कंदे उनखे छॾे ॾींदुसि। फरमाईंदा उन महिल अर्ज़ कंदुसि मौला हो त ॾिस मुंहिंजो उम्मती। मलाइका वापसि अमर थींदो वापसि वठी मीज़ान ते ईंदा। साईं दा फरमान खीसे मां कढी उनजे ओ उनजे अमलनि नेकियुनि जे पुड़ में रखंदुसि नेकियूं वधीक थी वेंदियूं। हाणे इहो सॼो मामिलो थी वेंदो। उहो जेको माण्हू जहन्नम वञे पियो उहो हाणे पुछंदो साईं ओ सुहिणा तुंहिंजी सूरत केॾी न सुहिणी आ ओ सुहिणी सूरत वारा तुंहिंजो आवाज़ केॾो न मिठो आ ॿुधाए त तूं आहीं केर तुंहिंजो नालो छा आहे तूं आहीं केर। मुंहिंजा महबूब फरमाईंदा ओ उम्मती मूंखे नथो सुञाणी मां त तुंहिंजो नबी मुहम्मद मुस्तफा। साईं को हे कीअं मुंहिंजूं नेकियूं वधियूं। साईं फरमाईंदा जेका मुंहिंजे मथां तो दुरूद पढ़ियो हुयो अॼु उहो दुरूद तुंहिंजे कम मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ण वारो घबरायो न। दुनिया त दुनिया पर आख़िरत जूं बि नेमतूं तव्हांखे मिलंदियूं पर मिलंदियूं उनखे जेको चवंदो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या जो ॾींहुं थींदो आहे त उन ॾींहुं जेको दुरूद पढ़ंदो आहे उहो ख़ासि महबूब करीम पाण साईं फरमायो अल्लाह पंहिंजा मलाइका हिकिड़ा मुक़रर कया आहिनि दुनिया में हलन था पिया घुमन था पिया हर कुंड कुड़छ में वो मलाइका घुमन था पिया छाजे ला जो जिथे भी को दुरूद पढ़ंदो आ उन जो दुरूद बुधंदा को नूर जे तश्त में वो नूर रखंदा तो खणी अचे महबूब जी मज़ार वट भी अर्ज कंदा या रसूल अल्लाह फिलाणो पुट फिलाणे जो उन हे अवां जे ला दुरूद जो तोहफ़ो मोकिलियो। साईं दा फरमान मां खुश थींदो त मुंहिंजे उम्मती मूंखे दुरूद मोकिलियो पोइ उन जो नालो मोट नूर जो दफ़्तर आ पोइ उन में उन जो नालो उन जो पीउ जो क़ौम कबीलो नालो लिखी पाण रखंदो उन जो उम्मती जो मुंहिंजे दफ़्तर में नालो लिखजी वेंदो जे महबूब वटि असांजो नालड़ो लिखजी वञे त आशिक त चवंदा आहिनि बियो सारो लोक मटेड़ी अदियूं हिक मदनी शाल न मटे ओ बियो सारो लोक रुसेड़ी भेनर हिक मदनी शाल न मटे। आशिक तो चवंदा आहिनि महबूब वटि पहुचूं पर साईं दा फरमान जेको दुरूद पढ़े मुंहिंजे दफ़्तर में उन जो नालो लिखजी थो वञे ॿियो त ख़बर इन खां वॾो को भाग वक़्त थींदो सुभान अल्लाह। साईं दा फरमाइनि जेके दुरूद था पढ़नि मलाइक खणी था पहुचाइनि जेके मुहब्बत मां दुरूद पढ़ंदा आहिनि
ये तो उन्हनि जी जेके आम मुसलमान दुरूद था पढ़न उन्हनि जो दुरूद खणी मलाइका पहुंचाइन पर जेके मोहब्बत मां दुरूद पढ़ंदा आहिनि साईं दा फरमान जेको मोहब्बत मां दुरूद पढ़ंदो उन जे चप्पन जा आवाज बि मां ॿुधो हाय चप्पन जा आवाज हितां दुरूद जे लाइ लफ़्ज़ कढंदो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल शर्त इश्क हुजे मोहब्बत हुजे दिल मदीने दे टांगे त सही हाय हाय हेडा सडड़ो कंदो ओरा जी जो जवाब ही हाय हाय सद करे त ॾिसो महबूब के याद करे त ॾिसो मुंहिंजा ॾाॾा साईं रहमतुल्लाह अलैह क़ुदवतुल औलिया महबूब इलाही रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही साईं जी ॾाढी साइण हुई अल्लाहु अकबर जो सल्लल्लाहु अलैहि या हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत हेरे ध्यान कयो हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जी ॾाढी साइण हुई ॾाढी कामुल उहा साइण ॿियो घणो कुझु न दुरूद पढ़ंदी चई त दुरूद पढ़ण सां दुरूद रुगो दुरूद पढ़ंदे पढ़ंदे हिननि अखियुनि सां मुस्तफा सुणे जो दीदार हिननि अखियुनि सां ऐं हज़रत आदम खां वठी ईसा नबी ताईं हड़नि नबियनि जी दीदार कयो दुरूद का एडी वडी नेमत आ एडी वडी अजीम नेमत आ जो नबियन जो दीदार थे अम्मा साईं फरमाईंदी हुई साईं केवला मुर्शिद करीम फरमाईंदा है ना त अम्मा साईं चवंदी त मां हिन अखियुनि सां मलाइकनि खे ॾिसांदी सिर्फ़ दुरूद पढ़ण जे करे बोड आई बोड सो सब कुछ लुढ़ी हो अन्न फसल सभिनी जा लुढ़िया गुंदी में थोरो अन्न पियो अम्मा साईं छा कयो जो मिट्टी के गोहे मथा लेपो ॾिनई जो दुरूद पढ़ी नून के चई त हिननि मां हेठां पलीअ मां पियो अन्न कढजो पर मथा न खोलजोसि मथा न खोलजोसि हेठां साईं अन्न पाण बि पीअनि पाण बि खाइनि हाणे पाड़े वारी आई आहे तव्हां असां अन्न ख़तम थी वियो कुझु त ॿियो पाड़े वारा जो हाणे पाड़े वारनि जो त हक़ आहे न उन्हनि खे थाल भरे ॾिनो वरी हेॾां ॿियो घर अधी थोरो वरी उन्हनि खे ॿ थाल ॾिना हुनखे टे थाल ॻोठ सॼो पियो खाए घर सॼो पियो खाए पाड़े वारे ॻोठ खे ख़बर पई साईं उहे उन्हनि खे पिया मिलनि साईं साल थी वियो अन्न न खुटो सो न खुटो हिकिड़े ॾींहुं नुंहुं खे थी खुटी खणे मथां जो खोली त जेतिरो अन्न अम्मा साईं रखियो ओतिरो ई पियो पुट जेको दुरूद पढ़ंदो उनजी ज़बान में तासीर थी वेंदी तव्हां चओ था साईं असांजी इज़त न आहे साईं असां आलिम आहियूं असां बुज़ुर्ग आहियूं साईं असां हीअं आहियूं फ़क़ीर आहियूं माण्हू इज़त नथा कनि तव्हां दुरूद त पढ़ो न खंड खां मिस्रीअ खां माखीअ खां बि वधीक मिठो आवाज़ उनजो थींदो आहे जेको महबूब ते दुरूद पढ़ंदो समझो था जेको चाहे दुनिया में इज्जत थे दुरूद पढ़े जेको चाहे कब्र में इज्जत थे दुरूद पढ़े जे हशर में इज्जत चाहो था तो दुरूद पढ़ो जन्नत में मुस्तफा जो साथ चाहो था दुरूद पढ़ो पर पढ़ो तो सही न पढ़ी तो ॾिसो न दुरूद जो कमाल छाए साईं हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि तुंहिंजा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि हिकिड़े ॾींहुं माण्हू जे बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे उनजे अॻियां हिकिड़ो ॿियो माण्हू दुरूद पियो पढ़े तवाफ़ में ॿियो कमु कुझु न पियो करे बि तवाफ़ पर तवाफ़ में पियो दुरूद पढ़ी 3 ॾींहं थिया हमरा बि कोया हुयुसि पंहिंजी बांह खां अदा अदा यो तू 3 ॾींहं ॿियो का दुआ ई कोन थो घुरी रुगो तो दुरूद पढ़ी छा मसलो आहे यार ॻाल्हि आहे हीअ जो काफ़िले में आयासीं पे
मुझो बाबो रस्ते में वफ़ात करे। तकलीफ़ थी, मुझो बाबो वफ़ात करे वियो, सो काफ़िले वारा त अॻियां हलिया विया, पर जीअं वफ़ात कई त अब्बे जी सूरत रब मटाए। सूरत मटजी हाणे वठी रड़ियूं कयम, ॿियो को मदद जो कोन, सहारो कोन। उन महिल ॿियो कुझु नज़र न आयो, मुंह कयम मदीना। अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, तव्हां ॾे पे पंध कयासीं, हाणे हींअर बाबो बि वफ़ात करे वियो, रहंदो उन जी सूरत बि मटजी वई आहे। या रसूल अल्लाह, हाणे जे अव्हां करम न कंदा त ॿियो केरु करम कंदो? हिन सहरा में, हिन वादियुनि में तव्हां खां सवाइ ॿियो केरु आहे असांजो? दुरूद बि पढ़ियमि, सजड़ा बि कयमि, बसि थकजी पियुसि। अख लॻी त महबूब जो दीदार ॾिठमि त महबूबनि करीमनि जी ज़ियारत थी। महबूब आया, मुंहिंजे बाबे जे मुंहं ते हथ घुमायो। हथ जो घुमाइनि त बाबे जो मुंह नूर वांगुरु चिमके, सिज वांगुरु चिमके। अर्ज़ कयमि या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब हे करम कीअं कयव? बाबे जा त अमल इहा जो सूरत मटजी वई, पर या रसूल अल्लाह हे करम कीअं कयव? साईं फरमायो त हे तुंहिंजो बाबो हर रोज़ मूं ते दुरूद पढ़ंदो। अॼु उन दुरूद जी लज रखे असां अचे हिन जो तकदीर मटाए। सुभान अल्लाह। साईं दा फरमाइनि, तव्हां मूं ते दुरूद पढ़ंदा वञो, जिथे बि मूं ते दुरूद पढ़ंदो, तव्हांजो दुरूद मूं ताईं रब पहुचाईंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां चवंदा साईं असांजी दुआ क़बूल ई नथी थिए, ॾाढा अर्ज़ कया आहिनि, दुआ अघाइजे ई कोन थी। साईं दा फरमाइनि, मुंहिंजा लजपाल नबी दा फरमाइनि, ज़मीन आसमान जे विच में हज़रत सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइनि था त ज़मीन ऐं आसमान जे विच में दुआ माण्हू जी लड़कियल हूंदी आहे, टंगी बीठी हूंदी आहे। जेकॾहिं इन दुआ में महबूब ते दुरूद पढ़ंदो, ये जेका मां रिवायत जो बयान कया तिरमिज़ी शरीफ जी हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए त तव्हांजी दुआ ज़मीन ऐं आसमान जे विच में बीठल हूंदी आहे। जॾहिं तव्हां मां को दुरूद पढ़ंदो आहे त इहे पर लॻी वेंदा त वञी अर्शन ते पहुचंदा। जॾहिं बि दुआ घुरो, दुआ घुरण जो अंदाज़ इहो आहे जो शुरू में ऐं आख़िर में दुरूद पढ़ो महबूब ते, विच में जेको चवंदो इहे जीअं पखी खे ॿ पर हूंदा आहिनि, हिकिड़ो हेॾां ॿियो हेॾां, पर थींदा त वही न मथे। तव्हांजो दुरूद तव्हांजी दुआ खे ईअं अर्शन ते वञी पहुचाईंदो। सुभान अल्लाह। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या साईं दा फरमाइनि, कचहरी में वेठा आहिनि ॿ दोस्त गॾु कचहरी में वेठा आहिनि, मूं ते दुरूद न पढ़िया, वेठा बि हुया, कचहरियूं कयनि, वेठा कचहरियूं कयनि, हर शइ कयनि, पर कचहरी में न अल्लाह जो नालो वरतन, न मूं ते दुरूद पढ़िया। उथिया, ये ईअं थी आहे जीअं ढूंढ तां उथी आहे। पंहिंजी कचहरियुनि में ढूंढ न बणायो। जॾहिं बि कचहरी भली दुनिया जी हुजेव, जॾहिं उथो त दुरूद पढ़ो, सम्झो था। ऐं साईं दा फरमाइनि त कचहरियूं कयो, दुरूद पढ़ण सां उनजो इख्तिताम कंदा वञो। दुरूद पढ़ंदो त तव्हांजी मोहब्बत खे अल्लाह ताला वधाए। अञा वधीक छा कर, अॼोको सबक यादि कंदो, दिलि में हंडाए वेंदो। सबक इहो आहे त हर वेले यार जी तांग, हर वेले महबूब जी ॻाल्हायो नथा, तांग हुजे करे केॾी महिल यार खे सॾिणो थो करे। मथां रमज़ान अचेव थो पियो, मथां इश्क जो महीनो रमज़ान भरियो बीठो आहे। रमज़ान में शैतान खे लॻंदा ताला, पवंदा वञी कोटनि में त महबूब जा उम्मती खे आज़ाद थी करे इबादतूं कनि।
जेॾी महिल तव्हां निमाज़ूं पढ़ो रोज़ा रखो त उन्हनि रोज़नि निमाज़ुनि सां गॾु महबूब ते दुरूद बि पढ़जो। पंहिंजे यार जे मथां दुरूद पढ़ंदो ख़ुदा जी इज़त जो कसम अल्लाह जा तव्हां महबूब बणिजो। दुरूद पढ़ंदो त मौत महिल उनखे अल्लाह ताला कलमो नसीब कंदो। जेको दुरूद थो पढ़े तव्हां चओ था न क़ब्र में मरण महिल कलमो नसीब थे। मन अहब शयन फअक्सर ज़िक्रू, जंहिंसां जंहिंजी मोहब्बत हूंदी आहे न माण्हू उनजी हर वक़्तु ॻाल्हि कंदो। हाणे तव्हां ॾिसो तव्हां में कंहिंखे कहिड़ी शइ यादि आहे। कचहरी में जंहिंजी घणी ॻाल्हि करे सम्झो त हुन सां मोहब्बत। असां अल्हम्दुलिल्लाह दिलबर साईं सां मोहब्बत रखंदा। असांजी मोहब्बत मदीने वारे साईं सां अलाह कंदो त इहा मोहब्बत क़ाइम दाइम हूंदी। अलाह कंदो त इहा मोहब्बत मरण खां पोइ असांखे कम बि ईंदी। मरण महिल कलमो तय्यब नसीब थींदो। व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब दोस्त हिकु दफ़ो फातिहा शरीफ़ पढ़ो। जंहिंजे ईसाले सवाब लाइ महफ़िल सजाई वई आहे उनजे रूह खे ईसाले सवाब। मुंहिंजा करीम रब असांजे हाल जे मथां रहम करम फरमा। असांजूं ख़ताऊं माफ़ फरमा। असांजा गुनाह माफ़ फरमा। हे मुंहिंजा मौला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। हे मुंहिंजा मौला गुनाहनि खां बचाए, बदकिरदारियुनि खां बचाए। हे मुंहिंजा मौला बेनिमाज़ी खां बचाए, निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। 5 वक़्त निमाज़ी बणाए। हे मुंहिंजा मौला साले सदोरो बणाए। चंगी यारी नसीब फरमा, बुरी यारीअ खां बचाए। हे मुंहिंजा मौला हिन दुआ ते जेके आमीन चवनि था उन्हनि में जेके बि कर्ज़ी आहिनि उन्हनि जा कर्ज़ लाइ, जेके बि बीमार आहिनि उन्हनि खे शिफ़ा अता फरमा। हे मुंहिंजा मौला जेके बि हाजतमंद आहिनि उन्हनि जूं हाजतूं दूर फरमा। हे मुंहिंजा करीम रब असांजे हाल जे मथां रहम करम फरमा। हे मुंहिंजा मौला तूं असांजो थी असांखे पंहिंजो बणाए। गैरनि जी मोहताजी खां बचाए, ॿियनि जे अॻियां हथ ड्रिघे करण खां बचाए। हे मुंहिंजा मौला पंहिंजो मोहताज बणाए, पंहिंजी मोहब्बत नसीब फरमाए। मदीने वारे साईं जी मोहब्बत नसीब फरमा। अॼु जेको ॿुधोसीं उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। हे मुंहिंजा करीम रब असां समूरनि खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब फरमा। हे मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जो दीदार नसीब फरमा। सल्लल्लाहु